अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। हैदराबाद जे अली टाउन में 11,000 बिजली तार किरण सबबि 3 ॿारड़ियूं सड़ी फौत। बिजलीअ जी किरियल तार मां करंट लॻण सबबि सादिया, सलमा ऐं बख्ता फौत थी वयूं। हिस्को इंतिज़ामिया वाक़िए जे इतला मिलण बावजूदि अणॼाण बणियल। नून लीग 13 डिसंबर ते लाहौर में रिथियल PDM जलसे दौरान पंजाब असेंबलीअ तां इस्तीफ़ाऊं ॾियण जो ऐलान करे सघे थी। ज़रियनि जी दावा अपोज़िशन लीडर शहबाज़ शरीफ़, हमज़ा शहबाज़ ऐं मरियम नवाज़ विच में थियल मुलाक़ात जी अंदरूनी कहाणी साम्हूं अची वई। टिनी अॻुवाणनि में इस्लामाबाद ॾांहुं लॉन्ग मार्च करण ते बि गौर कयो वियो। ख़ासि मुआविन फिरदौस आशिक़ अहवान चयो आहे त धमकियुनि सां हुकूमत न वेंदी। हुकूमत खे घर मोकिलण लाइ आइनी रस्तो मौजूदु आहे। अपोज़िशन पाण खे ज़िंदा रखण लाइ रोज़ानी नओं ऑक्सीजन मास्क लॻाए रही आहे। कराची कोऑर्डिनेशन कमेटीअ जो वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि इजलास। कोर कमांडर कराची DGIS आहे, वफ़ाक़ी वज़ीर असद उमर, चीफ सेक्रेटरी ऐं ॿियनि अमलदारनि जी शिरकत। इजलास में महमूदाबाद नाले जी रीमॉडलिंग ऐं डिज़ाइन जी मंज़ूरीअ जो अमल शुरू करण जो फ़ैसिलो। NDMA खे गुजर नाले ऐं औरंगीट नालनि जी डिज़ाइन 15 जनवरी ताईं मुकमल करण जी हिदायत। असद उमर चयो आहे त कराचीअ जे नालनि तां कब्ज़ा सिंध हुकूमत खे ख़तमु कराइणा आहिनि। कराची, इस्लामाबाद, लाहौर, कोयटा ऐं पेशावर में शहरी हुकूमत उठाए उन्हनि खे ख़ुदि मुख्तियार कयो वेंदो। सिटीज़न पोर्टल खे 2 साल मुकमल थियण जी तक़रीब खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो त मुल्क में नओं लोकल गवर्नमेंट सिस्टम आणे रहिया आहियूं, जंहिंसां मुल्क में इनकलाब ईंदो। शहरी हुकूमतूं बि सूबाई हुकूमतुनि वांगुरु कमु कंदियूं। सिंध ऐं पंजाब में बि ज़िलई सतह ते करप्शन सबबि आवाम परेशान आहे। हाणे करप्ट ऑफिसर्स जी बदिली न पर नौकरी हली वेंदी। कायदे जमियत हज़रत मौलाना फजल रहमान ऐं कायदे सिंध हज़रत राशिद ख़ालिद महमूद सूमरो जे हुकूमत जमियत उलमा इस्लाम ज़िला नवाबशाह जे अमीर मोहतरम जनाब कारी अब्दुल क़यूम चन्ना साहब जी क़यादत में नाअहल हुकूमत जे ख़िलाफ़ भरपूर नमूने सां रैली कढी वई। ऑल सिंध गिरोही वेलफेयर एसोसिएशन जो सरपरस्त आला हिदायतुल्लाह गिरोही तव्हां सां मुखातिब आहियां। अॼोके हिन तव्हांजे हिन चैनल जी निस्बत सां BR चैनल जे हवाले सां सकाफ़ती ॾियारो जेको असांजो 6 डिसंबर इंशाअल्लाह अज़ीज़ जेको थी रहियो आहे, इहा असांजी सिंध जी सकाफ़त आहे। असांजी सिंध जी सकाफ़त जी हिकु ख़ासि उञाण आहे, जंहिंजे करे असांजी इहा सुञाणप थी वई आहे कि अजरक ऐं टोपी ऐं हिन सां गॾोगॾु असांजो जेको पटको ऐं ॾाढ़ी सिंध जी जेका सकाफ़त आहे, इहा हिकु ख़ासि निशानी आहे। असां पंहिंजे तंज़ीम जे तरफ़ां इन सभिनी शयुनि खे सुजागर करण लाइ, पंहिंजे क़ौम खे इन सकाफ़त सां वाबस्ता करण लाइ इहो ॾिहाड़ो इंशाअल्लाह भरपूर तरीक़े सां मल्हाईंदासूं ऐं उन जे लाइ भरपूर तयारियूं बि आहिनि। त 6 डिसंबर ते इंशाअल्लाह असां तव्हांजे हिन चैनलनि जे निस्बत सां तव्हांजे प्रेस क्लब अची करे असां पंहिंजे क़ौमी सकाफ़ती ॾिहाड़े जो भरपूर मुज़ाहिरो कंदासूं। तव्हांजी महिरबानी। अॼु असां BR टाइम न्यूज़ जे हिन ऑफिस में आया आहियूं। साईं जन जी वॾी महिरबानी, साईं जन असांखे दावत ॾिनो। असांखे अॼु जे हवाले सां असां आया आहियूं ऑल सिंध गिरोही वेलफेयर एसोसिएशन जो जनरल सेक्रेटरी सेंट्रल। अॼु असां जे मौक़े ते आया आहियूं। अॼु असां पंहिंजे ऑल सिंध गिरोही वेलफेयर एसोसिएशन जे प्लेटफॉर्म खां अॼु ऐलान था कयूं त इंशाअल्लाह 6 डिसंबर असां सिंधी जेके आहियूं, असांजी कल्चर आहे जेकी, हुनखे मल्हाइण जे लाइ जेको 6 डिसंबर रखियो वियो आहे, इंशाअल्लाह असांजी कोशिशि हूंदी त असां भरपूर नमूने सां हिनखे मल्हाईंदासीं ऐं ऑल सिंध गिरोही वेलफेयर एसोसिएशन जे सॼी क़यादत ऐं रैली जी सूरत में प्रेस क्लब नवाबशाह में इंशाअल्लाह असां गॾु थी पंहिंजो उते जेको भरपूर नमूने सां मल्हाईंदासीं। ऐं उन खां अलावा जेको असांजो कल्चर डे आहे, जेके असां मल्हायूं था,
उन कल्चर डे खे मल्हाइण सां गॾु असांखे पंहिंजी सकाफ़त खे सुञाणप बि ज़रूरी आहे, छाकाणि जो असां त जेके बि आहियूं हींअर सम्झियल त आहियूं कल्चर खे, पर असांखे पोएं वारा जेके आहिनि उहे सिर्फ़ु हिकिड़ो ॾींहुं मल्हाए पंहिंजे ईअं सम्झंदा त इहो हिकिड़ो ई ॾींहुं असांजो कल्चर डे आहे, पर ईअं न आहे। यकीनन उन्हनि खे इन्हनि कल्चरनि सां उन्हनि खे सेखारणु खपे, उन्हनि खे इहे ॾींहंनि जी ख़बर त पए त भई कल्चर डे मल्हायूं छो था। उन जो मक़सदु इहो आहे त भई असांजी जेकी सिंधी सकाफ़त आहे उन जे लाइ टोपी ऐं अजरक जेकी ज़रूरी आहे उहे असांजी हिकिड़ी उहो पुराणे माना हिस्ट्री में ॾिसो वञे त इहा असां सां गॾु हलंदो रहियो आहे। उन जे करे इनशाला 6 डिसंबर ते भरपूर इनशाला आल सिंध बिरोई वेलफेयर एसोसिएशन पंहिंजी क़यादत पंहिंजे रैली सां गॾु प्रेस क्लब नवाबशाह ते इनशाला मौजूदु हूंदो ऐं इन ॾींहं खे ईद जे ॾींहुं वांगुरु पंहिंजे ख़ुशियुनि सां मल्हाइबो। रहमान रहीम, असां BR न्यूज़ टीम जा थोराइत आहियूं जिन पंहिंजे ऑफिस में असांखे दावत ॾेई करे आल सिंध बिरोई वेलफेयर एसोसिएशन जे तरफ़ां असांखे 6 डिसंबर ते सिंधी टोपी सकाफ़त ॾियारो मल्हाइणो आहे। इनशाला 6 डिसंबर ते भरपूर नमूने सां नवाबशाह प्रेस क्लब आॾो पंहिंजे क़यादत सां गॾु पंहिंजो एकता ॾियारो भरपूर नमूने सां मल्हाईंदासीं। महिरबानी। सिंध वासियुनि जे क़ौमी ईद एकता में बाक़ी हिकु ॾींहुं आल सिंध बिरोई वेलफेयर एसोसिएशन पारां एकता ॾियारो भरपूर नमूने सां मल्हाइण जो ऐलान। BR टाइम न्यूज़ जे सथ पारां 6 डिसंबर ते ऐलानियल सिंध मुंहिंजी जिंद जे सिरे हेठि एकता ॾियारे खे भरपूर नमूने सां मल्हाइण जो वचन। उन ई सिलसिले में आल सिंध बिरोई वेलफेयर एसोसिएशन मरकज़ी सरपरस्त हिदायतुल्लाह बिरोई, जनरल सेक्रेटरी इंजीनियर अब्दुल अज़ीज़ बिरोई, मोहम्मद सालिह बिरोई, नियाज़ हुसैन बिरोई, कामरान कादिर बिरोई, इम्तियाज़ अहमद बिरोई ऐं ॿियनि BR टाइम न्यूज़ सेल ऑफिस पहुची BR टाइम न्यूज़ जे रिपोर्टर कादिर बख्श बिरोईअ खे अजरकनि जा तोहफ़ा पेश कया ऐं एकता ॾियारो भरपूर नमूने सां मल्हाइण जो वचन कयो। ऐं हुननि चयो त सिंध जी तहज़ीब सकाफ़त सदियुनि जी तारीख़ रखे थी, जंहिंसां सिंध जो नंढो वॾो मोहबत करे थो। शोएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।